नज़नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। एहतजाज लाइ मुंहिंजे शहर जी चूंड कई आहे। उम्मीद त PDM कानून हथ में न खणंदी ऐं कानून जे पासदारी कंदी, पर जेकॾहिं कंहिं बि कानून खे हथ में खणण जी कोशिशि कई त असां बि कानून खे हथ में खणंदासीं। अमेरिकी नाज़िम उल उमूर खे बि ख़बर आहे त नून ऐं शीन लीग ॿ धड़ा आहिनि। आम चूंडुनि खां अॻु टीं लीग बि साम्हूं अची वेंदी। इमरान ख़ान जी हुकूमत पंजनि सालनि जो मुदो पूरो कंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध के वड़े वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सूबाई काबीना जो इजलास काबीना रूल्स में तरमीम मंजूर कंदे हेल्थ मैनेजमेंट कैबिनेट की मंजूरी ॾेई छॾी। वड़े वज़ीर पारां समूरनि वज़ीरनि खे पंहिंजा तरक़ियाती मंसूबा जल्द मुकम्मल कराइण की हिदायत। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ सिंध के घरू सेक्रेटरीज़ ऐं IG पुलिस के नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत तरफ़ां वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत खां गुम थियल माण्हुनि बाबति रिपोर्ट तलब। गुम थियल माण्हू किथे आहिनि बाज़ियाब कराए वञे, अदालत जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस के 12 मरीज़ फौत। हयाती विञाइणनि जो अंग 28,314 थी वियो। 24 कलाकनि दौरान 554 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह हिकु ॾाई 31% रही। ठटे में छतोचंड में डॉक्टर जी मुबैना गलत इंजेक्शन लगण सबब नींगर शहजाद जाड़ो फौत। वाटसन जो वाक़ई खिलाफ एहतजाज, डॉक्टर खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। सरहदवासी पोरित 5 ॾींहनि खां गुम। वाटसन तरफ़ां अगवा जो शख़्स ज़ाहिर नौजवान कच्छ तरफ़ वियल हो, जितां खेसि अगवा कयो वियो आहे। इलाइक़े में चोबोल।